उदासी टेक यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी दोस्तनि खे भली कार ऐं ख़ुशि आमदीद। दोस्तो जेको आहे पंजाबी ड्रामो सां गॾु अॼु रासा ड्रामे जी नई ख़बर आई आहे जेका तव्हांखे मां ॿुधाइण वारो आहियां। दोस्तनि खे अॼु भली ख़ुशख़बरी मिलण वारी आहे। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, थी सघे त असांजे यूट्यूब चैनल उदासी टेक खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हीअ मुंहिंजो ई पंहिंजो चैनल आहे। दरअसल दोस्तो मां ॿुधाईंदो हलां त पंजाबी ड्रामो त हली रहियो आहे। इन जा स्पेल ॿिया बि हाणे शूट थींदा। ईद ख़ैर सां गुज़री वई, बक़ाया इन जा जेके स्पेल आहिनि उहे शूट कया वेंदा, फाइनल कया वेंदा। चौथो स्पेल बि हले थो, पंजो स्पेल ऐं छहों सतों हीअ 10 स्पेल ताईं कम अज़ कम हिन ड्रामे खे कयो वेंदो। मथां उन खां अॻिते 15 स्पेल ताईं बि ड्रामे खे शूट कयो वञे। बाक़ी रही ॻाल्हि रियासत जी ख़बर इहा आहे त कुझु ॾींहंनि जे अंदरि उनजो फुरमो एंट्री हणण वारो आहे केटर एंटरटेनमेंट ते। तव्हांखे त ख़बर आहे हू आज़म मंगल जो बहितरीनु ड्रामो आहे, धमाकेदार ड्रामो आहे। काफ़ी ॾींहंनि काफ़ी साल ॾेढ खां वठी आज़म मंगल जो को भलो ड्रामो हलियो बि न आहे। दुलाब खां पोइ इहो ई ड्रामो अची रहियो आहे खजूर साहिब जो। दोस्तो अॼु जो वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी त अगरि अपडेट सुठी लॻे त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल उदासी टेक खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।